اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وصحبه अजमईन। दोस्तों, इंसान जे मथां संगत जो असर थींदो आहे। थोरो नसीहत गौर सां ॿुधो, तव्हांजे वॾे फ़ाइदे वारी शइ आहे। इंसान जे मथां उन जी दोस्तीअ जो असर थींदो आहे। जेकॾहिं अव्हां यारी रखंदव चोर सां, त उन चोर जी संगत अव्हां खे चोर बणाईंदी। जे यारी रखंदो अल्लाह वारे सां, त अल्लाह वारे जी संगत तव्हांखे अल्लाह वारो बणाईंदी। तव्हां के अहिड़े माण्हू सां वेहंदव जेको नबी साईं जो गुस्ताख आहे, तव्हांखे बि हिकिड़े ॾींहुं गुस्ताख बणाए छॾींदो। पर अहिड़े माण्हू सां वेहो जेको नबी साईं जो मदह ख़्वान आहे, महबूबनि करीमनि जी नात पाइण वारो आहे, मुंहिंजे महबूब जी वाखाण ॻाइण वारो आहे, त उहो तव्हांखे हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं जो आशिक़ ऐं मस्तानो बणाईंदो। क़ुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त वकूनू मअस्सादिकीन। जेकॾहिं तव्हांखे वेहणो आहे त कंहिं सचनि सादिक ॿारनि सां गॾु वेहंदा वञो। अहिड़नि यारनि खां परे भॼो जेके तव्हांखे अल्लाह खां परे कनि। सम्झो था या नथा सम्झो? मुंहिंजा जानी, इहा हिकिड़ी नंढड़ी नसीहत जे दिमाग़ में वेही वई न, तव्हां वॾी ज़िंदगी जे अज़ाबनि खां बची वेंदव। तव्हां हींअर अंदाज़ो हणो त जेतिरियूं बि शामतूं ॾुख तकलीफ़ूं अचनि थियूं न, उहो तक़रीबन तव्हांजे मथां तव्हांजी ग़लति सोबत जे करे थियूं अचनि। जेकॾहिं तव्हां कंहिं सुठे माण्हू सां वेहण वारा हूंदव त केरु तव्हां ते आङुर न खणंदो, केरु तव्हांखे गार न ॾींदो। केरु गार थो ॾे त यानी तव्हां वटि तव्हांजे अंदर में का अहिड़ी खामी आहे जो तव्हांखे हुन गार ॾिनी। जॾहिं तव्हां पंहिंजो इस्लाह कंदव, पंहिंजो पाण खे सुधारींदव, त गार ॾियण वारो तव्हांखे छो गार ॾींदो? सम्झो या न सम्झो? पर जॾहिं हुन माण्हू गार ॾिनी त पाण खां पुछो त मूं में कहिड़ी खामी आहे। इहा खामी तव्हांखे ॿुधाईंदा उहे जेके तव्हांजा सच्चा दोस्त हूंदा। सम्झो या न सम्झो? ॾिसो, जॾहिं मदीने वारे साईं जी संगत में असहाबी आया, महबूबनि करीमनि जी सोहबत में, त उहे असहाबी बणिजी विया। ॾिसो, किताब पढ़ो, किताब पढ़ण वारे खे माण्हू आलिम सॾींदो आहे। बाबा हे आलिम आहे, शरीयत जो आलिम आहे, दीन जो आलिम आहे, क़ुरान जो आलिम आहे, हे डॉक्टर आहे, हे इंजीनियर आहे, हिन मामले में हेतिरो इल्मु हासिल कयो आहे, हिन मामले में हिन एतिरो इल्मु कयो आहे। जहिड़ो इल्मु हूंदसि उन जे नाले वारी ओड़ी डिग्री हूंदी। सम्झो था? मदीने वारे साईं सां जेके असहाबी वेठा, उहे आलिम बि हुया, हाफ़िज़ बि हुया, कारी बि हुया, मुजाहिद बि हुया, गाज़ी बि हुया। पर अल्लाह ताला उन्हनि खे नालो वठी जॾहिं यादि कयो न, त अल्लाह ताला उनखे फरमायो त मुहम्मद अमीर, हे तुंहिंजा असहाबी आहिनि। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू, जेके मईयत में, गॾजाणी में, संगत में, सोबत में अची विया, उहे मदीने वारे साईं फरमायो जंहिंजे पोयां लॻंदो हिदायत वारा थींदो। यानी संगत जो एॾो असर आहे, यारीअ जो एॾो असर आहे, जो उहो हिदायत जा सरचश्मा बणाए छॾे थी यारी। सम्झव? यारी बुरो बि बणाईंदी, यारी भलो बि बणाईंदी। हाणे तव्हांजे मथां वा यारी कहिड़े सां था रखो, उहो तव्हांजे मथां। मुर्शिद दिलबर साईं सां यारी रखंदो त अल्लाह अल्लाह। अहिड़नि यारनि सां वेहंदव जेके पाण चोर आहिनि, ठग आहिनि, पुलिस जेकॾहिं हुनखे ॿधण ईंदी, ॿ मोचड़ा हुनखे लॻंदा त हिकिड़ो। अहिड़नि यारनि खां कोहे दूर भॼ। अहिड़नि यारनि सां वेह जेके मदीने वारे साईं जी मोहबत नसीब।